नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त केपरो मां ख़बर ॾींदड़ केपरो जे यासीन खान गली जे रहवासियुनि जो वापडा के खिलाफ मुसलसल एहतजाज रंग लाथो। पीटीआई उमरकोट जे एमएनए लाल माली गुज़िरियल 6 ॾींहनि में 4 दफ़ा सड़ियल ट्रांसफार्मर जो नोटिस वरितो। इलाइक़े जे रहवासियुनि मुसलसल रोडनि ते टायरनि खे बाहियूं ॾेई एहतजाजी मुज़ाहिरा कया, जंहिंखां पोइ एमएनए लाल माली सड़ियल ट्रांसफार्मर ऐं एहतजाज जो नोटिस वरितो। नोटिस खां बाद केपरो जे पीटीआई जे अॻुवान हाजी मोहम्मद असलम जट गुलाम कादर दरस आगा अहमद खान पठान सिद्दीक खासकली अली नवाज हिंगोर जे ॿियनि पारां सड़ियल ट्रांसफार्मर जे इलाइक़े जो दौरो कयो ऐं उन खां बाद में यासीन खान गली जे लाइ एमएनए लाल माली जे कोटा मां 200 वाल्ट जो नओं ट्रांसफार्मर मंजूर कराए गली में लगायो वियो। जॾहिं त उन मौके ते एस्को सब डिवीजन केपरो जे एसडीओ अब्दुल्ला शहजाद मेमून जो चवण हो त ओवरलोड ऐं गर्मी वधीक हुअण करे बार बार ट्रांसफार्मर सड़ियो पे, उन जे करे नओं ट्रांसफार्मर लगायो वियो आहे। उन मौके ते इलाइक़े वासियुनि जो चवण हो त असीं उमरकोट जे एमएनए लाल माली जा शुक्रगुज़ार आहियूं जे संदी कोटा मां असांखे नओं ट्रांसफार्मर लगाए ॾिनो। जॾहिं त उन मौके ते इलाइक़े वासियुनि में ख़ुशी जी लहर छाइजी वई। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।